पार्ती। पीउ जो नालो भुगड़ो। तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे? तूरी भील। तूरी भील। हा। तुंहिंजी उमिरि घणी आहे? 20 साल। ही हिते कहिड़े शहर में आई? ऐं जॻह ख़बर आहे कहिड़ी जॻह आहे? कोर्ट में छाजे लाइ आई? शादी करणु। कंहिंसां थी शादी करे? रंजीत किथे आहे? ही तोसां गॾु वेठो इहो ई रंजीत आहे? अच्छा, रंजीत तोसां शादी कंदे का ज़ोर ज़बरदस्ती त न आहे कई? पुटु ईअं त न आहे की फ़ोन में ख़राबु फ़ोटू कढी तोखे डिॼारे धमकाए शादी कंदो हुजे? तूं पंहिंजी मर्ज़ी सां करे पई? तुंहिंजी पहिरीं शादी थियल आहे? सच बि चवें? अच्छा, पंहिंजे माइटनि जे घरां को सोन या पैसा का शइ खणी आई? हींअर होश में भाई? अच्छा, अव्हां जो नालो? रंजीत। अव्हां जी ज़ात कहिड़ी आहे? भील आहे। तुंहिंजी माइट वाइट त कोन्हे न? रिश्ते में तो कुछ को नहीं लगे न? अच्छा, तुझी पहिरीं शादी थियल आहे? हिन सां तूं शादी करी में पंहिंजी मर्ज़ी सां या कंहिंजे ज़ोर दबाव में अची करे? पंहिंजी रज़ा ख़ुशी सां?